अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हां जे लाइ तकरार ड्रामे जी धमाकेदार एपिसोड अची चुकी है। छा नेक्स्ट एपिसोड में वाकई मूसा के पुलिस मारे जा हाफ फिराए करे जेल में मोकिलींदा या वरी मीर जो नंबर लगदो है, मीर के नवाब खान जा माण्हू मारे छॾींदा। छा लाला वारो कमु थियण वारो इन्हनि सां बि, या इन्हनि खे वरी सजावल खान बचाइण में कामयाब थी वेंदो। सजावल खान गेम सम्झी चुको आहे नवाब खान जी, छा थींदो छा न थींदो। छा बावल खान वाकई हाणे जेको आहे नवाब खान खां बचण जे लाइ वक़्त जो भरोसो जेको हासिल हुन कयो आहे, छा वक़्तु इहो भरोसो पंहिंजो टुरण में कामयाब थींदो बचाइण में, या वक़्तु वरी जेको आहे हाणे को टियों कदम खणण वारो आहे। बिल्कुलु सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में दोस्तों, इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे किस्त अचण वारी आहे, उन में मीर जो अॻु ॾींदा आहिनि नवाब खान जा माण्हू, मतिलबु पीछो कंदा आहिनि, मारण जी कोशिशि कंदा आहिनि। मीर सम्झी वेंदो आहे त मूंखे हाणे मारियो वेंदो ऐं मुंहिंजी मौत जो फरमान जारी थी चुको आहे। हू मूसा खे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो ऐं मूसा सम्झी वेंदो त हाणे असांजो टाइम पूरो थी चुको आहे। हाणे हू नई गेम खेॾंदा, मूसा ऐं मीर गॾिजी नवाब खान जे माण्हुनि खे धोखो ॾियण जी कोशिशि कंदा। ऐं जेको आहे मूसा खे मीर खां अलॻि करण जे लाइ नवाब खान जेको आहे पुलिस खे आर्डर ॾेई छॾींदो, तूं जेको आहे मूसा खे मारे छॾ, हाफ फ्राई या फुल फ्राई कर। पुलिस वारा जवाबु ॾींदा, बाबा असां त सेचो चवंदो मां फुल फ्राई नथो करे सघां बेगुनाह खे। पोइ चवंदो वञी नथो करे त हाफ फ्राई कर मूसा खे ऐं जेल मोकिले छॾ, लूलो लंगड़ो बणाए छॾ, मुंहिंजे पोइ मूंखे इन शइ में ख़तरो न रहंदो मूसा मां। ऐं पुलिस इहा हामी भरींदी, चवंदी हा इहो असां क़दम खणी सघूं था। हाणे इहो जेको आहे दोस्तों पुलिस इन्हनि जे पोयां पइजी वेंदी ऐं मूसा बि जेको आहे बचण जी कोशिशि कंदो ऐं मीर बि। ऐं वक़्त खे बचाइण जे लाइ इहो क़दम नवाब खान खयो आहे, जीअं वक़्त जे पोयां इहे न पवनि ऐं सोणी जो सुराख न लॻाए सघनि, यानी सोणी खे ॻोल्हे न सघनि। अहिड़े हिसाब सां दोस्तों अनक़रीब तव्हां ॾिसो त इन्हनि खे बचाइण जे लाइ सजावल खान मैदान में लहंदो ऐं सजावल खान पंहिंजी पूरी ताक़त लॻाईंदो। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, सघ ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।